नौजवान जे तो मेहरबानी कर जिक्र बंद कर, मुझी निंद दी खराब थे। चियाबा मां आस्ते अल्लाह जो जिक्र दी क्या, अल्लाह जे जिक्र में ही फराता। नबी ने फरमायो बानन मां बानी, बानन मां बानो अल्लाह के वो प्यारो आजे को घणे में घणो अल्लाह के याद करे। नमाज दो पढ़े तब नमाज में ख्वाब, नमाज में ख्याल चंदो अल्लाह करे मौलवी बस करे दमा वञा, फिलाणो कम बि रहियो पियो आहे, फिलाणो कम बि रहियो पियो आहे। चरिया ओ सादा तुंहिंजो दिमाग़ छो ख़राब थियो आहे? मतां इहो टेम आख़िरी हुजे, मस्जिद मां ॿाहिरि ई न निकिरी इज़राइल जो चंबो लॻी वियो। तरे दो जे कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, वरी फरमाई कुल्लु मन अलैहा फानियु व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम। कुरान तो जे इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मोमिनीन वल मोमिनात वल कानितीन वल कानितात वस्सादिकीन वस्सादिकात वस्साबिरीन वस्साबिरात वल खाशिईन वल खाशियात वल मुतसद्दिकीन वल मुतसद्दिकात वस्साइमीन वस्साइमात वल हाफिजीन फुरूजहुम वल हाफिजात वज़्ज़ाकिरीन अल्लाह कसीरन वज़्ज़ाकिरात। घणे में घणो जिक्र कंदड़ मुंहिंजा बाना ऐं घणे में घणो जिक्र कंदड़ मुंहिंजूं बानियूं। मना अल्लाह के उहे बाना प्यारा आहिनि जेके घणे में घणो रब खे याद। फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम वशकुरू ली वला तकफुरून। कि तू फरशद याद कर मुखे मां अरशद याद क्या है, तू मानन में याद कर तमा मलाइकन में याद क्या है। वो बेचारी पोड़ी अल्लाह जो जिक्र पई दी करे, पुट जो उथियो मां जी जिक्र करे पई ठका चंबो कराई बूथ में मां। समझो था सही? अम्मा के जेनी मला चंबो लगो अम्मा दर्द माता गई। जेके वे गोठ में जानवर बदा प्यार रसा टोड़ाए बार भगा। ओ दुनिया वारा खुदा जी ज़ात जो कसम मांगे चंबा नहण अबे के गारियूं न दे। घर में पांजे भातन वा सुठो सुलूक हल। जे घर जो वडो आ त घर सां इंसाफ कर, इलाइके जो वडो आई त इलाइके सां इंसाफ कर, तालके जो वडो आ त तालके सां इंसाफ कर, ज़िले जो वडो आ त ज़िले सां इंसाफ कर। नबी से फरमायो क़यामत जो ॾियारो थींदो ना इंसाफी करण वारो टंगियो पियो हूंदो। ना इंसाफी जे घर जो वडो त घर वारनि सां इंसाफ कर। पांजी धीअ के भाकुर पाई नो के गारियूं दी। जे पुत्र के गले लाई ऐं पांजी धीअ के परे करे छड़ी। हे न्याणिया हिय तुंहिंजी बि न्याणिया, इन न्याणीअ जो बि हया कर, इन न्याणीअ जो बि क़दुर कर। खुदा जी ज़ात जो कसम कुरान अज़ीम असां के सुलह जो सबक ॾिनो आहे। कुरान अखलाक तो सेखारे। यो कुरान वारन जो शाम अल्लाह ताला असांखे ॿुधायो त कुरान पढ़ंदा वेंदव जन्नत जे माड़नि में घुमंदा वेंदव।